जिकबाबाद में MPA डॉक्टर सोराब ख़ान सरकी डिप्टी कमिश्नर जिकबाबाद मोहम्मद यूसुफ शेख सां गॾिजी बचत बाज़ार जो दौरो कयो। इन मौक़े ते डॉक्टर सोराब ख़ान सरकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ही बचत बाज़ारियूं सॼी सिंध सूबे में लॻायूं वयूं आहिनि त जीअं ग़रीब आवाम खे भरपूर फ़ाइदो थी सघे। मूंखे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह तरफ़ां ज़िले जी बचत बाज़ारनि लाइ ज़िले जो फोकल पर्सन मुक़ररु कयो वियो आहे। उन खे ॾिसंदे करे माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे ऐं उन हिसाब सां हिते असांजे ज़िले में बि 3 बचत बाज़ार लॻियूं आहिनि। इंशाअल्लाह ताला अश्योर कंदासीं त माण्हुनि खे रिलीफ मिले। हिकिड़ी शिकायत आहे त जेके असांखे बाज़ार में रेट मुहैया कयनि उहा साॻी ई रेट जेके असांखे जेके हिते बचत बाज़ार में मिलंदा आहिनि मुहैया कयनि इन जे हवाले सां तव्हां छा? न, अहिड़ी ॻाल्हि आहे कोन। डिप्टी कमिश्नर साहब पाण वियो आहे, मंडी ते बि वियो आहे ऐं हिते दुकाननि ते बि वियो आहे ऐं असां पाण मां बज़ात ख़ुदि मां चेक बि कयो आहे। घटि में घटि हर आइटम ते 20% जो फ़र्क़ु त आहे ऐं उन खां घटि फ़र्क़ु न आहे। किथे 10-15% बि आहे पर 20% तक़रीबन आहे, किथे 80% बि आहे। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।